नाज़िन ब्रेकिंग न्यूज़ है मांखे अपडेट कंदा हलूं त लाड़काणे जे एसएसपी फर्ज़न में कोताही ते 30 एहलकारनि खे क्वार्टर गार्ड करे छॾियो आहे। क्वार्टर गार्ड थियल एहलकारनि में वज़ीर अली, नवाब अली ऐं मोहम्मद खान समेत 30 एहलकार शामिल आहिनि। अहम ख़बर आहे, अवां खे आगाह कंदासीं। लाड़काणे जे एसएसपी फर्ज़न में कोताही ते 30 एहलकारनि खे क्वार्टर गार्ड करे छॾियो आहे। क्वार्टर गार्ड थियल एहलकारनि में वज़ीर अली, नवाब अली ऐं मोहम्मद खान समेत 30 एहलकार शामिल आहिनि। अहम ख़बर बाबति अवां खे आगाह कंदासीं। एसएसपी फर्ज़न में कोताही ते 30 एहलकारनि खे क्वार्टर गार्ड करे छॾियो आहे। क्वार्टर गार्ड थियल एहलकारनि में वज़ीर अली, नवाब अली ऐं मोहम्मद खान समेत 30 एहलकार शामिल आहिनि। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे आवाज़ टीवी जो रिपोर्टर रशीद समू। जी रशीद समू, वधीक छा अपडेट आहे? बिल्कुल, एसएसपी लाड़काणो मसूद बंदश ड्यूटीअ में गफ़लत करण सबबि 30 पुलिस एहलकारनि खे क्वार्टर गार्ड करे बंदि करे छॾियो आहे। क्वार्टर गार्ड थींदड़नि में सिपाही वज़ीर अली आहे ऐं नवाब अली आहे ऐं मोहम्मद खान समेत 30 पुलिस एहलकार आहिनि। उन्हनि खे एसएसपी लाड़काणो ड्यूटीअ में गफ़लत करण सबबि उन्हनि खे क्वार्टर गार्ड करे बंदि करे छॾियो आहे। एसएसपी जो वधीक चवणु आहे त अवाम जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त में एहलकारनि लापरवाही कई आहे। उन करे उन्हनि खे कार्रवाई करे ऐं उन्हनि 30 पुलिस एहलकारनि खे क्वार्टर गार्ड करे ऐं बंदि करे छॾियो आहे। एसएसपी जो वधीक इहो ई चवणु आहे त जेके अवाम जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त करणु पुलिस जी पहिरीं तरजीह आहे ऐं जेको बि गफ़लत कंदो उनखे सज़ा ॾिनी वेंदी। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।